अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पिन पॉइंट में भलीकार मां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में पाण ज़िक्र कंदासीं PTI चेयरमैन जी गिरफ़्तारी ऐं उनखां पोइ जी सियासी सूरत हाल जे हवाले सां मूंसां गॾु ॿ सीनियर सहाफ़ी तजिया निगार मौजूदु आहिनि, सिद्दीक़ साजिद साहब ऐं जावेद लांगा साहब जेके आहिनि मूंसां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। सिद्दीक़ साजिद साहब, बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। जावेद साहब, अवां जी भी वॾी महिरबानी प्रोग्राम में वक्त देने के लिए। सिद्दीक़ साहब, फरमाइएगा कि चेयरमैन PTI की गिरफ्तारी के बाद अब आप समझते हैं कि बाकी जमातें जो इलेक्शन में डिले करना चाहती थी अब वो इलेक्शन में डिले नहीं करना चाहेंगे और चाहेंगे कि 90 दिनों के अंदर इलेक्शन हो जाएं, क्योंकि उनका मकसद जो है वो अब एक पूरा हो चुका है? देखिए इशफाक साहब, चेयरमैन PTI की जो गिरफ्तारी है, एक तो उस हवाले से ये इनका एक मनसूबा तो था कि ये हुकूमत अपनी खत्म होने से पहले उनकी गिरफ्तारी जो है वो हो जाए। उसमें जो है वो कामयाब जो है वो हो गए। दूसरी बात जो आपने की है इंतखाबात के वक्त पर होने के हवाले से, तो मैं उसके हवाले से अभी भी दाऊद का शिकार हूँ। आज शुरू शुबहात का शिकार इस वजह से मैं हो गया कि आज जो नई डिजिटल मरदमशुमारी की मंजूरी दी गई है उसके तहत अब इलेक्शन कमीशन को नई हल्का बंदियां करना होंगी और इलेक्शन कमीशन को कम अज कम जो है इस काम के लिए 4 माह दरकार होंगे। जो आ रही है निगरान सेटअप वो आ रहा है 90 दिन के लिए, यानी कि 3 माह के लिए। तो इसका मतलब है कि जो निगरान सेटअप होगा उसकी मुद्दत में 1-1.5 माह का इजाफा होगा। तो इंतखाबात जो है वो नजर नहीं आ रहे कि वो फिर 90 दिन के अंदर हो सकेंगे, या फिर इलेक्शन कमीशन को बाकायदा तौर पर शेड्यूल देना पड़ेगा कि वो जो है वो 90 दिन के अंदर अंदर इलेक्शन भी करवाएंगे और फिर 90 दिन के अंदर अंदर हल्का बंदियां भी करेंगे। अभी थोड़ी देर पहले वज़ीर कानून ने एक नई बात कही है कि नई हल्का बंदियों के नतीजे में कौमी असम्बली की नशिस्तों पर तो फर्क नहीं पड़ेगा, अलबत्ता सूबों की नशिस्तों पर फर्क पड़ेगा। तो ये भी एक सिचुएशन क्रिएट हो गई कि अगर सूबों की नशिस्तों पर फर्क पड़ेगा तो अगर उसमें इजाफा सामने आएगा तो उसको भी सूबों की नशिस्तें कम या ज्यादा करना, उसके लिए भी एक आईनी तरमीम की जरूरत होगी। तो वो तो असम्बलियाँ होंगी नहीं, तो फिर वो आईनी तरमीम कैसे करेंगे? बहरहाल ये कानूनी और आईनी सवालात हैं, इसके ऊपर जो है वो ज्यादा बात नहीं करते। लेकिन ये जो इशू आज की गिरफ्तारी हुई है, ये इस गिरफ्तारी से एक जाती हुई हुकूमत को एक इत्मीनान तो मिला है, क्योंकि ये वरना इनके ऊपर यही था कि इनके ऊपर इनके बहुत सारे सबूत इकट्ठे कर लिए, शवाहिद इकट्ठे कर लिए, इनको जो है वो इनके खिलाफ फैसला नहीं आ सका, गिरफ्तारी इनकी नहीं हो सकी। अब वो जो है वो हो गई है, अब वो ज़ाहिर है अब इसके ऊपर जो जितने ऑप्शन हैं उनकी वो अपील दायर करेंगे, जो भी तहरीक के खिलाफ बारे वो अलग बात है। लेकिन इस हुकूमत के लिए नजर आ रहा है कि इन्होंने इस खून का सांस लिया है कि इनकी जो तदरीना ख्वाहिश थी वो तो लाजमी पूरी हुई है। जावेद लांगा साहब, सिद्दीक़ साजिद साहब पियो चए त जेको PTI चेयरमैन जी गिरफ़्तारी हुकूमत जे लाइ हिकु रिलीफ साबित थी सघे थो। छा हुकूमत इलेक्शन में सिर्फ़ इन करे वेंदी त अॻियां उन जो को मुक़ाबिलो करण वारो न हूंदो या का परफॉर्मेंस बि खणी वेंदी? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको इहो सभु कुझु थियो आहे इहो हिकिड़ो अनफॉर्चुनेट आहे। हिन ते हिन हुकूमत खे का सेलिब्रेशन करणु घुरिजे न, वरी जेके डेमोक्रेट फोर्सिस आहिनि उन लाइ कोई अॼु जो ॾींहुं जेको आहे चङो आहे। हिन जी जेकॾहिं का बि हिन जा नतीजा आहिनि त हुनजो वाहिद ज़िम्मेवार उहो अॻूणो वज़ीर आज़म पाण आहे। बाक़ी एज़ ए डेमोक्रेट हिन ते कंहिंखे ख़ुशि थियणु न घुरिजे, छाकाणि जो इहो जेको बि थियो आहे अॼु मुल्क जे हिकिड़े अॻूणे वज़ीर आज़म सां थियो आहे। ऐं हसन शहीद सोहरवर्दी खां वठी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर नवाज़ शरीफ़ ताईं सिविलियंस जेके वज़ीर आज़म आहिनि उन्हनि जी हिकिड़ी नाअहली ऐं सज़ा जी लाइन आहे। उहो बि डिक्टेटर हिन मामले में सज़ा खाई पंहिंजे ॾोहनि में मुल्क न वियो आहे। इहा हिकिड़ी अनफॉर्चुनेट ॻाल्हि आहे। हाणे अचूं था ॿी ॻाल्हि ते त हिन में जेको आहे जो पंहिंजो केतिरो किरदारु आहे, त सभ खां वॾो हुनजो पंहिंजो ॾोह आहे जो हिस्टोरिकली पॉलिटिक्स या हिस्ट्री मौक़ो ॾिनो हो, उहो सभिनी खे आउट क्लास करे पियो सघियो। जेके फोर्सिस आहिनि इहे डिमोरलाइज़ थियल हुआ, कमज़ोर हुआ ऐं जहिड़े क़िस्म जी एज वाक़ई हर पासे खां मिली हुई, हिकिड़ी नई तारीख़ ठाहे सघे पियो। पर अनफॉर्चुनेटली एरोगेंस आहे, उनखे हिकिड़ी पॉज़िटिव ऐं जेका आहे सा ज़बरदस्त तारीख़ ठाहिण बदिरां हिकिड़े अहिड़े हूंदा ई जेको आहे कुन में विझी छॾियो जंहिंसां हुनजो जो न सिर्फ़ु सियासी मुस्तक़बिल पर पाकिस्तान जेको
डेमोक्रेसी जी तारीख़ आहे उहा बि हिकिड़ी एॾी सुठी न ॻणाए पई। हाणे जॾहिं खां हिकिड़ो केस खुलियो आहे या हुन में गिरफ़्तार थियो आहे त पुठियां हिकिड़ी केसनि जी लाइन आहे। हाणे इलेक्शन जेका आहे तक़रीबन ईअं आहे जीअं पंजाबी जो मुहावरो हूंदो आहे, सुञा हुअनि गलिया ते विच मिर्ज़ा यार फिरे। हाणे PDM में हुनजी जेके जमायतूं आहिनि उहे शायदि अकेले सिरे ई जेको आहे इलेक्शन विढ़ंदियूं आहिनि, जो हाणे को पॉलिटिकल कंटेंडर जेको साम्हूं न आहे, त हुन लाइ हिकिड़ी कंफर्ट ज़ोन आहे। पर पाकिस्तान जी तारीख़ ऐं हिस्ट्री लाइ इहो को बि जेको आहे ख़ुशी या जुबिल्यूशन जो जेको आहे इहो मौक़ो न हुजणु घुरिजे। ऐं जेकॾहिं इहो न थियो आहे त हुनजो ख़ालिस्तनि ज़िम्मेवार पाण जेको आहे PTI जो लीडर, हुननि जी क़यादत ऐं पार्टी आहे जेका अॼु नॉन एग्ज़िस्टेंट थी वई आहे संदसि लाॻियुनि ग़लतियुनि ऐं हुनजी गुरूर ऐं एरोगेंस जे करे। जावेद साहब, अवां जेका ॻाल्हि पिया कयो त डेमोक्रेटिक फोर्सिस खे इन खे सेलिब्रेट न करणु घुरिजे ऐं ख़ुशि न थियणु घुरिजे, पर बदकिस्मती पाकिस्तान जी त इहा रही आहे न त जॾहिं नवाज़ शरीफ खे नाअहल कयो वियो हो त उन वक़्तु जेके इस्टेब्लिशमेंट जे वेझो हुया उहे ख़ुशि पिए थिया। अॼु PTI चेयरमैन खे गिरफ़्तार कयो वियो आहे त ॿिए पासे बीठल जेके कुवतूं आहिनि उहे ख़ुशि पियूं थियनि। छा ही तारीख़ मां सबक़ न आहिनि सिखंदा, या ही ताक़तवर माण्हुनि जे वेझो अचण खां पोइ पंहिंजो पाण खे सम्झंदा आहिनि त ही जेको आहिनि ज़मीनी ख़ुदा बणिजी विया आहिनि या क़यामत ताईं हिननि जी हुकूमत रहणी आहे? कहिड़ी सोच हूंदी आहे जेका हुकूमत में अचण खां पोइ इन्हनि खे इन सभिनि शयुनि खां जेको आहे परे करे छॾींदी आहे, या ही सम्झी न आहिनि सघंदा? ॾिसो, जेको बि मैच्योर रद्द अमल हूंदो, रिएक्शन हूंदो, भली खणी उहे PTI जा उनजी लीडरशिप जा ऐं अॻूणे वज़ीर आज़म खे सज़ा मिलण ते ख़ुशि थियण वारा एलिमेंट हुजनि, उहे ज़ाहिर मैच्योर रिएक्शन आहिनि। छाकाणि जो इहा कंहिं बि तरीक़े सां सुठी तारीख़ न ठही आहे जो मुल्क जे हिकिड़े वरी करप्शन केस में नाइल कयो वियो आहे। मुंहिंजा पहिरियों चयो त उनजी ज़िम्मेवारी खां हटी करे ओवरऑल डेमोक्रेटिक फोर्सिस लाइ, पार्लियामेंट्री फोर्सिस लाइ सिद्दीक साहब फरमाइएगा कि आप समझते हैं कि अब अगला स्टेप ये हो सकता है कि चेयरमैन PTI की गिरफ्तारी के बाद अब जमात PTI पर पाबंदी आयद हो जाए और बैलेट पेपर पर हमें बल्ले का निशान भी नजर ना आए? हाँ, ये बात आपकी ठीक है। ये अगला स्टेप तो ये नजर आ रहा है। अगला स्टेप उससे पहले ये होगा कि चेयरमैन PTI को जो चेयरमैन का होता है उससे हटाया जाए। और इस सिलसिले में जुल्फ़िकार अली भुट्टा का एक केस है वर्सेस फेडरेशन ऑफ पाकिस्तान 2018 का। तो उसमें ये है कि अगर किसी को लीडर को सजा हो जाती है तो वो फिर पार्टी ओहदे के ऊपर भी जो है वो नहीं रह सकता। तो बेशक उसकी सजा सस्पेंड ही क्यों ना हो जाए, तो वो भी अभी ये उसमें लिखा हुआ है बाकायदा तौर पर। तो पहली तो तरजीह यही है कि ये पार्टी के जो चेयरमैन का ओहदा है उस पर ना रहे। और इस सिलसिले में आज इलेक्शन कमीशन में हमारे जराये के मुताबिक एक रस्मी की मीटिंग भी हुई है और पीर को इस बारे में बाकायदा इजलास होगा। क्योंकि अभी मौजूदा सूरत तो ये बनती है कि ज़ाहिर है इनको सजा 3 साल की आज सुना दी गई है। तो सजा अगर 1 मिनट की भी हो तो ये 5 साल के लिए, कम अज कम 5 साल के लिए अवामी ओहदे के लिए नए कानून के मुताबिक नाहल हो गए हैं। और जैसे ही कागजात वगैरह जमा कराएंगे, इलेक्शन वगैरह लड़ सकेंगे। तो उसका पहला मरला तो अब यही दिखाई देता है कि आने वाले दिनों में हम देखेंगे इलेक्शन कमीशन की तरफ से इस केस को बुनियाद बनाकर, क्योंकि आपको मालूम है कि इस केस का जो बुनियादी मुद्दई था वो इलेक्शन कमीशन ही था, तोशा खाना का जो केस था। तो वो अब इस केस में सजा को बुनियाद बनाकर जो है वो चेयरमैन PTI की वजह से उनको हटाने के हवाले से जो है वो फैसला जो है वो सुना सकता है। हम उसके बाद फिर जो आप बात कर रहे हैं PTI पे पाबंदी के हवाले से, वो भी हो सकती है, लेकिन उसका प्रोसेस बहुत लंबा है। PTI किसी भी सियासी जमात के ऊपर पाबंदी लगाना वो इतना आसान नहीं होगा। और मेरे लिए ख्याल तो ये जाएगी क्योंकि वो ऑटोमेटिकली वो रेफरेंस आखिर में सुप्रीम कोर्ट के अंदर ही जाना है। और सुप्रीम कोर्ट में अगर वो गया भी तो इस मौजूदा चीफ जस्टिस की मौजूदगी में तो ये हुकूमत वो इंतजार करेंगे इस हवाले से। तो ये चीजें भी जो है वो आपको मद्देनजर और सामने जेल में रखना होंगी। जावेद साहब, हाँ, सिद्दीक साहब जीअं ज़िक्र पिया कनि त इहो बि स्टेप थी सघे थो त छा चवंदा आहिनि पार्टी ते पाबंदी आयद थी वञे ऐं चेयरमैन PTI नवाज़ शरीफ वांगुरु जीअं उनजी नाअहली खां पोइ उनखे नून लीग जी क़यादत खां हटायो वियो हो, त हिन खे हटाइण खां पोइ
अवां खे लॻे थो त पोइते रहियल जेका पार्टी आहे उहा ईंदड़ इलेक्शन में एतिरो बहितर परफॉर्म करे सघंदी जेकॾहिं ही अॼु वारी गिरफ़्तारी न थिए हा ऐं उन सूरत हाल में चेयरमैन PTI जी अॻुवाणी में इलेक्शन में वञनि हा। अवां ॿिन्ही खे कीअं था ॾिसो या अवां सम्झो था त गिरफ़्तारी खां पोइ अञा पॉपुलैरिटी वधंदी? ॾिसो हाणे ॾिसो पॉलिटिकल पार्टियूं जेके हूंदियूं आहिनि उहे कंहिं हिकिड़े शख़्स जो नालो न आहे, माज़ी में बि थींदो रहियो आहे। मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ जा लीडरशिप आहे, उन्हनि सज़ाऊं बि खाधियूं, जेल में बि विया आहिनि। पीपल्स पार्टी सां बि ईअं थियो आहे, मुस्लिम लीग नवाज़ सां बि थियो आहे। पर हाणे मामिलो इहो आहे त पार्टी ठाही हुई PTI, उहा पाकिस्तान सेंट्रिक पार्टी, हुनजो सॼो दारोमदार ऐं उहो हिकिड़ी शख़्सियत जे आस पास। माज़ी में असांजे मुल्क में अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि। MQM हुनजो वाहिद मिसाल हो जेको हुनजे नज़रिए प्रोग्राम बदिरां उन्हनि इहे चवंदा रहिया त असांखे मंज़िल न खपे, असांखे क़ाइद खपे। कुझु अहिड़ो ई नैरेटिव जेको PTI जो बि हो, जेका माना सॼो हुनजो दारोमदार हिकिड़ी शख़्सियत जे मथां हो। हाणे जॾहिं पार्टी जेका आहे कंहिं लीडर जे खीसे में हुजे ऐं हुनजी ऑर्गेनाइज़ेशन जेका उहा भितर हुजे ऐं सभु हुजे, अहिड़ी सूरत हाल में तव्हां ॾिठो त एहतजाज जो जेको आहे वॉल्यूम उहो बि तव्हांखे घटि नज़र ईंदो। साॻी सूरत हाल तव्हांखे इलेक्शन में नज़र ईंदी, छाकाणि जो PTI जो सॼो जेको वोट हो, पॉपुलरिटी, क्रिज़मा, उहा उन लीडरशिप जे आस पास वाट एवर जेका विधो थो वञे या नथो वञे, ॿियनि पार्टी पंहिंजो पाण ते ऑलरेडी विझी चुकी आहे मुख़्तलिफ़ सूरतुनि में। त हाणे जॾहिं पार्टी में तव्हांखे ख़बर आहे त हिकु ऑर्गेनाइज़ेशन, पैसो, प्रोपेगेंडा, कैंपेन खपे। ऐं जॾहिं इन केस PTI जो चेयरमैन जेल में थो हुजे त हुनजा जेके किताब आहिनि ऐं सोशल मीडिया जी जेका मोबिलाइज़ेशन आहे उहा तव्हां न ॾिसी सघंदव। अहिड़ी सूरत हाल में उहा पार्टी छा प्ले करे सघंदी? लीडरलेस पार्टी हूंदी ऐं हुनजी लीडरशिप इन मां कुझु चंद लीडरनि खे ख़ुशी ज़रूरु हासिलु थी हूंदी PTI में, जेके अञा ताईं हंट में वेठल हूंदा त चेयरमैन जे वञण खां पोइ सेकेंड टू कमांड उहे आहिनि। बाक़ी पार्टी जो रिवाइव करणु तमामु घणो ॾुखियो आहे, छाकाणि त माज़ी में बि वॾी मुश्किल सां जेके वॾियूं पार्टियूं आहिनि, जिन वटि ऑर्गेनाइज़ेशन हुई, तंज़ीम हुई, उनखे रिवाइव करण में तमामु घणो टाइम लॻो आहे। लेट्स सी छा थो थिए। ऐं ख़ुदि लीडरशिप जो ऐं पार्टी जो अॻिते पॉलिटिकल बिहेवियर आहे या अञा ताईं पंहिंजी एरोगेंस ऐं होड़ ते क़ाइमु आहिनि ऐं कंहिं बि पॉलिटिकल जेका रिकन्सिलेशन मूड में न आहिनि, त मूंखे नथो लॻे त ईअं सिर्फ़ु पॉपुलरिटी जी बुनियाद ते दॿा भरिजी वेंदा ऐं स्वीप थी वेंदो। अहिड़ी सूरत हाल में एस्टेब्लिशमेंट जो स्टाइल हुजे, सूरत हाल में हिनजे फेवर में न हुजे। सिद्दीक़ साहब ये फरमाइएगा कि शाह महमूद कुरैशी की खामोशी आपको एक स्क्रिप्टेड लगती है या आप समझते हैं कि जिस तरह शाह महमूद कुरैशी को अदालतों से रिलीफ मिला और उनको प्रेशराइज नहीं किया गया प्रेस कॉन्फ्रेंस के लिए, तो आप समझते हैं कि ये पहले से तय था कि कमांड जो है वो शिफ्ट होगी और चेयरमैन PTI को गिरफ्तार किया जाएगा? देखिए, शाह महमूद कुरैशी खामोश नहीं है। उन्होंने आपसे थोड़ी देर पहले एक वीडियो स्टेटमेंट जारी किया है और उनकी जेर सदारत PTI की कोर कमेटी का इजलास भी हुआ है और उस कोर कमेटी के इजलास में 2 बुनियादी फैसले हुए। एक तो इस फैसले को जो आज मकामी इस्लामाबाद की मकामी अदालत ने जो फैसला दिया था, इसको ये चैलेंज करने जा रहे हैं इस्लामाबाद हाई कोर्ट में, और दूसरा और लाहौर हाई कोर्ट में भी उसको चैलेंज कर रहे हैं। और दूसरा ये जो उन्होंने कहा है कि आज लोग निकले हैं इमरान खान की गिरफ्तारी के लिए अमन तौर पर एहतजाज करें और सरकारी जो तरतीबात है या अवामी मुलाज है उसकी तरफ न जाएं, पूरमन तौर पर एहतजाज करें। वो उन्होंने एक स्टेटमेंट जो है वो मीडिया का जो PTI का है उसकी तरफ से जारी की गई है। ये बात कुछ दुरुस्त है, वो ज़ाहिर है शाह महमूद ने PTI को नहीं छोड़ी थी, वो वाइस चेयरमैन भी हैं, तो अभी जब जेल के अंदर चले गए हैं तो ऑटोमेटिकली कायम मकाम जो चेयरमैन है वो शाह महमूद कुरैशी ही है। और आपको पता है कि परवेज खटक उनको छोड़ गए, फवाद चौधरी छोड़ गए, असद उमर छोड़ गए और बहुत से लीडर छोड़ गए, तो इस वक्त तो सीनियर वही थे, तो उनको उनके ऊपर ही ये जो है वो आया है। इस्टेब्लिशमेंट के साथ उनकी ये बात आपकी बिल्कुल ठीक है कि वो नरम रवैया इस्टेब्लिशमेंट का इनके साथ भी है, इनकी भी उनके साथ जो है काम जो है वो ठीक है। शाह महमूद कुरैशी को एक तरह से बात ये इसी वजह से हो सकता है कि ये बच भी जाए कि शाह महमूद कुरैशी की जेर क़यादत PTI बतौर सियासी पार्टी वो आगे बढ़े, तो वो फिर होम्योपैथिक सा काम होगा। उस तरह वो जिस तरह एक शख्स पार्टी चाहता है का वो और पार्टी चेयरमैन एक ही शख्स तो था जिसको वो मानते थे कि यही हमारा लीडर है
اور یہی ہماری پارٹی ہے. تو ابھی چونکہ وہ پھر شاہ محمود قریشی پارٹی کو چلا سکے گا لیکن وہ اکیلے فیصلے نہیں کر سکے گا. اس کو سارے فیصلے جو ہیں وہ کرنے پڑیں گے شاہ محمود قریشی کو کور کمیٹی کی مشاورت کے ساتھ. لیکن مجھے لگ رہا ہے کہ اگر وہ گرفتار نہیں ہوتی سابق خاتون اول بشریٰ بی بی تو آنے والے دنوں میں وہ آپ کو جو ہے وہ پھر دکھائی دے سکتی ہیں کہ وہ پی ٹی آئی کو لیڈ کرتی ہیں. جاوید صاحب نون لیگ میں ووٹ جو ہے نواز شریف جو ہے شہباز شریف اسٹیبلشمنٹ پرو اسٹیبلشمنٹ رویے جی گال کندا ہیں انہوں بیان بھی ڈنو. پی ٹی آئی میں ووٹ جو ہے چیئرمین پی ٹی آئی جو ہے پر شاہ محمود قریشی ان کا پو جکا ہے پی ٹی آئی جی اگوانی کرے رہا ہیں انہوں جو اترو ووٹ نہ ہے. ب پارٹیوں جے جن جا ہن وقت لیڈر جے آہن پرو اسٹیبلشمنٹ سجا ویندا ہیں انہوں جا ووٹ نہ ہیں. چھا اہڑی صورتحال میں کہ ٹی پارٹی کے فائدو تھی سکے تو؟ صورتحال बीहंदी जेकॾहिं पी टी आई जो हिकिड़ो हिसो शाह महमूद जी लीडरशिप में बाक़ी बि बचे थो त जेका नेक्स्ट पार्लियामेंट हूंदी उहा तव्हांखे इहा हंग पार्लियामेंट मिलंदी उहा मखलूत मिलंदी ऐं हुकूमतूं मखलूत थियनि. जेतिरा ग्रुप नंढा नंढा हूंदा ओतिरा ग्रुप हूंदा ऐं एस्टेब्लिशमेंट सवलाई सां हुन हुकूमत जी फॉर्मेशन कराए त ईअं ज़रूरु हूंदी उहा हमेशह फ़ाइदे में. अहिड़ी सूरत आहे उन लाइ फ़ाइदो त नंढियूं नंढियूं पार्टियूं हुजनि स्वीपिंग मेजॉरिटी 2/3 या क्लियर मेजॉरिटी वारी हुकूमत न जे पॉलिटिकल उन्हनि खे डिक्टेट करे सघे ऐं उन्हनि सां थी वञे त यकीनन का न का ज़रूरु जी बेनिफिशरी जे मामले में हूंदी. ऐं जेका तोड़ फोड़ आहे उहा हमेशह असांजी तारीख़ में असांजी एस्टेब्लिशमेंट जे हिफ़ाज़त कई आहे ऐं उन्हनि लाइ हिकिड़े आइडियल सूरत हाल आहे चैलेंज ऐं थ्रेट जेको आहे जेकॾहिं उहो हले सभु मामला उन्हनि जे काफ़ी हथ में हूंदा ऐं बाक़ी जेके सियासतदान उहे बि गोड़गम सान जे बदिरां जेका आहे हिकिड़ो रस्तो वठंदा कंप्रोमाइज़ जो ऐं ॾे वठ जो उहा सूरत हाल क्लियरली नज़र अचे पई. ही ईंदड़ पार्लियामेंट आहे उहा हर सूरत में हंग पार्लियामेंट आहे ऐं हुन में को बि तव्हांखे हेॾो वॾो जेको आहे पॉलिटिकल नैरेटिव न मिलंदो ऐं को डिवीजन बि न मिलंदी. कमु करण जी घटि में घटि हिकिड़े फेस ताईं हिकिड़े तरह ते पाए. जब साहब जे हंग पार्लियामेंट जी गाल पिया कयो उनमें तो पो ये जेके मुल्क जा हींअर हलंदड़ मसइला आहिनि उहे एतिरी आसानी सां हल त कोन थी सघंदा. मुल्क मसइला अकेले सिर केर बि हल करण जी पोज़ीशन में कोन्हे. सियासी मुआशरती बहरान गुज़रियो आहे गुज़िरियल 5-6 सालनि में उनखे सिंगल हैंडेडली का बि पॉलिटिकल पार्टी इंक्लूडिंग मुस्लिम लीग पीपल्स पार्टी हल करे नथा सघनि. एस्टेब्लिशमेंट बि उन पोज़ीशन में ग्लोबली बि न आहे लोकली बि न आहे. इन करे जेका तव्हां गवर्नमेंट ॾिसंदव उहो नेशनल गवर्नमेंट ऐं कंसेंसस गवर्नमेंट. जेकॾहिं का बि बचियल पार्टी इक़्तिदार खां ॿाहिरि हूंदी अपोज़िशन जी सूरत में हूंदी बिलफर्ज़ तव्हां शाह महमूद जी क़यादत में पी टी आई ॾिसंदव जेका महदूद सीटुनि सां हूंदी त उहा हिकिड़ी क़ौमी गवर्नमेंट जो हिसो हूंदी ऐं फ्रेंडली अपोज़िशन जो किरदारु अदा कंदी. छाकाणि जो हिन वक़्तु को बि डिफाइंस जे मूड में न वरी डिफाइंस जेका आहे उहा क़बूल कई वेंदी. छाकाणि जो 9 मई खां पोइ हिकिड़ी मुकमल तौर ते पाकिस्तान जी पॉलिटिक्स में नओं रिश्तो अचे पियो ऐं उन जा डायनामिक्स ऐं टर्म्स जेके आहिनि मुकमल तौर ते ऑल टुगेदर डिफरेंट हूंदा. ऐं तव्हांजा लैंडर जेके आहिनि पैसा ॾींदड़ मुल्क आहिनि चाइना आहे सऊदी अरब आहे उन्हनि जूं तमामु घणियूं शयूं हलंदियूं. IMF जी पॉलिसी जेका आहे उहा डिक्टेट थींदी. हिन लाइ इंतिशार जेको आहे उहो कहिड़ी बि शइ में सूट नथो करे पाकिस्तान जी सियासत ऐं एस्टेब्लिशमेंट लाइ. भई इन करे मसइला जेके आहिनि उहे जेके हल बि थिया त इन कंसेंसस जे ज़रिए नथो निकिरंदो ऐं हुन खां पोइ फेज़ वरी जेको कंहिं पॉलिटिक्स लाइ या इंडिपेंडेंट एडवेंचर जेको आहे मैदान फराहम करे सघे थो. बाक़ी हीउ जेको टेन्यूर आहे इलेक्शन जो जे नज़र ईंदो आहे कि हंग पार्लियामेंट ऐं खोड़ सारियुनि ॻाल्हियुनि ते कंसेंसस हूंदो. सिद्दी साहब ये फरमाइएगा कि पीटीआई की हुकूमत थी नवाज शरीफ जेल में थे तो उस वक्त ये बातें हो रही थी कि नवाज शरीफ का जेल में होना ज्यादा खतरनाक है बनिस्बत इसके कि नवाज शरीफ बाहर चले जाएं. तो क्या अब हुकूमत अगर कभी भी इलेक्शन हो जाए और उसके बाद हमें पीटीआई चेयरमैन जेल में ही नजर आए तो क्या आपको लगता है कि फिर एस्टेब्लिशमेंट यही चाहेगी कि पीटीआई चेयरमैन को बजाय जेल में रखने के इसको बाहर भेज दिया जाए? जो हमें इसका मुख्तसर इस वक्त मुस्तकबिल का एक सेटअप नजर आ रहा है
اس میں یہ جو اس وقت سیاسی کھلاڑی میدان میں موجود ہیں بلکہ حکومت میں موجود ہیں، ہمیں اسی طرح کا گڑبڑ گھوٹالہ ہی مستقبل میں بھی نظر آ رہا ہے۔ پی ٹی آئی الیکشن میں میرے خیال میں حصہ تو لے گی، لیکن ان کو اس طرح کی کامیابی نہیں ملے گی جو کہ اگر ان کا لیڈر جیل سے باہر ہوتا تو وہ کامیابی ان کو ملتی۔ یہ تو کلیئر کٹ بات ہے۔ دوسری، یہ پیشکش اس کو پہلے بھی کی گئی تھی کہ وہ بیرون ملک چلا جائے، لیکن اس نے انکار کر دیا۔ اب ایشو یہ ہے کہ مصروف جیل میں کتنے دن گزار پاتے ہیں، کیونکہ جیل ہی ہوتی ہے، کوئی اس میں وی آئی پی جائے یا عام آدمی جائے وہ تو انسان کا دماغ ٹھیک کر دیتی ہے۔ تو اس میں ان کا دماغ جو ہے وہ پی ٹی آئی چیئرمین کا کتنے دن میں ٹھیک ہوتا ہے تو وہ آنے والے دنوں میں پتہ چل جائے گا، تو اس کے حساب سے ہی پھر وہ ہو سکتا ہے کہ اپنا وہ ڈیسیجن چینج کر لیں بیرون ملک نہ جانے والا۔ ویسے بھی وہ خود بھی کہتے ہیں کہ یو ٹرن لینا کوئی بری بات نہیں ہے، اور متعدد یو ٹرن وہ لے بھی چکے ہیں۔ تو پہلے وہ کہتے تھے میں چلا جاؤں گا، نہیں جاؤں گا، وہ ہو سکتا ہے کہ وہ چلے جائے، لیکن اوور آل یہ بھی ہے کہ اگر وہ جیل میں رہتے ہیں اور پی ٹی آئی انتخابات میں جاتی ہے تو پھر جو ہے وہ کمپین چلانے والے یا اس طرح وہ جو اس طرح کا ایک مہم، ایک منشور، ایک پالیسی، ایک بیانیہ لے کر وہ چلتے تھے، وہ بیانیہ یہ والے صاحب جو ہیں یا ان کی ٹیم جو ہے وہ کیسے لے کر چلے گی، بہت بڑا سوالیہ نشان ہوگا۔ کیا پی ٹی آئی کا ورکر شاہ محمود قریشی کو سنے گا؟ کیا باقی؟ اچھا، پھر دوسری بات یہ ہے کہ جن کے سیکرٹری جنرل ہیں عمر ایوب وہ روپوش ہیں، حماد اظہر روپوش ہیں، فرق حبیب روپوش ہیں، مراد سعید روپوش ہیں، علی امین گنڈاپور روپوش ہیں، اور بہت سے لیڈرز جو کہ بولنے والے ہیں، عوام میں اپنی جگہ رکھتے ہیں، وہ تو سارے رپوش ہیں۔ تو پھر عوامی جو کمپین ہے جلسوں سے خطاب کے لیے کون باہر آئے گا؟ تو اس وقت جو پھر یہ بھی دیکھ لیں کہ ہو سکتا ہے کہ آنے والے دنوں میں اگر کیس لگ جاتا ہے یا ان کی ضمانت ہو جاتی ہے تو اس کے بعد کیا سچویشن بنتی ہے وہ ایک الگ بات ہے، لیکن ایک سزا تو ظاہر ہے ان کو ہو چکی ہے۔ وہ پھر اپنی پولیٹیکل ایکٹیویٹیز اس طرح جاری نہیں رکھ سکتے جس طرح وہ اگر یہ نہ ہوتا آج کا کیس کا فیصلہ۔ ابھی ایک اور میں آپ کو چیز بتا دوں کہ یہ بھی اب مجھے لگتا ہے کہ زیادہ دور بات نہیں ہے کہ اگر اس کیس میں یہ ضمانت پہ اب جاتے ہیں تو نیب والے بالکل تیار بیٹھے ہیں ان کو گرفتار کرنے کے لیے۔ وہ جو القادر ٹرسٹ کا کیس ہے 190 ملین پاؤنڈ والا، اس میں بھی کافی سارے شہاد جو ہیں وہ ان کے خلاف چلے گئے ہیں، اور اس میں سب سے بڑا جو ان کے خلاف ہے تو وعدہ گواہ بن گئے ہیں اعظم خان، جو انہوں نے اپنا بیان ریکارڈ کرا دیا ہے۔ ان کا وہ جو وعدہ معافی اور سرکاری جو بیان ہے وہ ان کے لیے ایک جو ہے وہ ہو سکتا ہے کہ سائفر والا معاملہ جو ہے وہ بھی ہے۔ تو اس طرح کی کافی سارے کیسز جو ان کے خلاف موجود ہیں، تو آنے والے دنوں اگر ایک کیس سے نکلیں گے تو دوسرے کیس میں ان کو پکڑ لیا جائے گا۔ جاوید لانگا صاحب، آخر میں مجھے یہ بتائے جو جی تمام پنجے شروع میں بھی چیو تا حسین شہید سہروردی کا وٹی ذوالفقار بھٹو، بے نظیر بھٹو، یوسف رضا گیلانی، نواز شریف ہانے پی ٹی آئی چیئرمین یہ سب عدلیہ کے فیصلن جا شکار تھیا ہیں۔ اوہاں سمجھو تھا عدلیہ جو بھی کردار جو ہے اساں وٹ کتھے نہ کتھے جو ہے وہ ڈارک سائڈ رہو ہے؟ ॾिसो इहा सूरत हाल आहे केस टू केस डिपेंड करे। जेकॾहिं तव्हां कलेक्टिव किरदारु अदलिया जो ॾिसंदो त उहो बहितर कोन्हे पाकिस्तान जी हिस्ट्री में। पर हाणे जीअं ॾिसो ॿ वज़ीर आज़म नायल थिया आहिनि अदलिया जे। नवाज़ शरीफ़ जो केस टोटल 6 महीना हलियो ऐं हुन ते निगरान जज मुक़ररु करे हुनखे सज़ा ॾिनी वई। केस 14 महीना हलियो आहे तोशा खाना वारे जी 40 हाज़िरियूं थियूं आहिनि, जिन मां सिर्फ़ु 3 हाज़िरनि ते उहो निकिरी वियो आहे, जॾहिं त ॿिया सॼा जेके लीडर आहिनि नेब खां वठी जेके हाज़िरियूं रहियूं उन्हनि में पाण पेश थिया, उनजा वकील पेश थिया ऐं कलाकनि जा कलाक हाज़िरियुनि ते वेठा रहिया। हिकिड़ो एटीट्यूड बि हूंदो आहे। जॾहिं तव्हांजे केस में स्टफ न आहे त पोइ तव्हां टेक्निकल ग्राउंड्स ते केस उहो आइडियल केस आहे, टेक्निकल उज़ुर ॾियण जो। उनजे वकीलनि बि बजाए हिकिड़ो पावरफुल डॉक्यूमेंट्री केस पेश करण जे आख़िरी ॾींहं ताईं आर्ग्यूमेंट ताईं जेको आहे फाइनल आर्ग्यूमेंट न ॾिना। ख़्वाजा आरिफ़ साहब हुनजे पाकिस्तान जी तारीख़ जो अहिड़ो हाणे वकील साबित थी चुको आहे जंहिं 2 वज़ीर आज़म खे सज़ा ॾियारी आहे। पर हेॾा पैसा वठण बावजूद बि उन मेरिट जे बुनियाद ते हिन केस खे डील न कयो। ज़ाहिर आहे 14 महीननि खां पोइ जॾहिं मुख़्तलिफ़ कोर्टनि मां रिलीफ बि न मिले ऐं तव्हां केस खे उन नमूने सां फॉलो बि न कयो त सिंगल हैंडेडली कोर्ट खे
ब्लेम करणु ऐं ग्राउंड्स तव्हांजे खिलाफ़ मज़बूत हुजनि त पोइ इन सॼे मामले खे उन अदलिया जे ओवरऑल किरदार सां गॾे नथो सघिजे। छाकाणि हिन केस में तमामु घणो में 3 महीना अॻु में जेके तजिया हुआ सिद्दीक़ साजिद साहब वरनि तजिया कया पिया इस्लामाबाद में वेठा आहिनि मैटर ॼाणनि था स्टफ न वकील जेके लेतोलाल का कमु था वठनि टेक्निकल ग्राउंड्स ते इल्तवा हाज़िरियूं हिन कोर्ट में वञी हुन कोर्ट में वञनि त कोर्ट खे ब्लेम करण केस में मुंहिंजे ख़्याल में इहो जस्टिफाइड न थींदो पर्टिकुलर हिन केस में। छाकाणि तमामु घणो कमज़ोर केस हो ऐं PTI चेयरमैन जे वटि जेको पाण खे बचाइण लाइ बेगुनाह को बि सबूत न हो। बाक़ी ओवरऑल किरदार ते असां हमेशह क्रिटिक रहिया आहियूं ऐं उहो अदलिया जो जेको ओवरऑल किरदार आहे उहो तमामु घणो बहितर न आहे। हींअर बि जेका हाईएस्ट जुडिशरी आहे उनजो को फेयर किरदार कोन्हे को मामले। सिद्दीक साजिद साहब, जावेद लांगा साहब, अवां बिनी जी वरी मेहरबानी। सिद्दीक साजिद साहब, आपका बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन के अॼु गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं जीअं तारीख़ जे हवाले सां जावेद लांगा साहब बि ॻाल्हि कई त तक़रीबन हिन वक़्त ताईं 6 वज़ीर आज़म जेके आहिनि उहे अदलिया जे फ़ैसिलनि जे करे नाअहल थिया आहिनि। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफ़ाक़ अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।